धड़िया जहते भोके सारी रात तो बिच जे दर धड़िया जो तब सुमन खान ताज इसी पंहिंजे लील के हिक न सुञाती ज़ात उम्र मत ज़ुल्मात भाई सार चलो है पिटी दे लौकदा जोगी थिया तू त दिल जी खोल दरी जे भाए जोगी थिया तू त दिल जी खोल दरी दुनिया जी दीवार खे ताल बहतरी मलामत जी मथे ते तू त छिके बध भरी ओहण पो तू मर्द मरी बुढ़ल मोहब्बत जे मैदान में सारी रात पुरजी की न बतियूं अखे मलकल मौत खे ॾिसन कीअं ततियूं सिजो भारे सैयद चवे आरस सां में उथियूं बचनियूं कीअं मतियूं बड़ा शाहर कला जेके हथ मरी ॾियूं खोट का डाक मंझंदि थी थिया अदा न था जो भोतार अञा सुम्हियो पियो आहे हाँ महबूब साईं सोनो सुधो अब आप हिक हाल जी काचारी कदे अचे त पोइ त ॻाइणो रंगिजी वञे हिक हाल जी काचारी कॾहिं बि न ईंदी आहे महबूब पोइ कोका थऊं पोइ वरी हिकिड़ो सुम्हियो पियो हूंदी वञी संगतियूं ठाहे त सूमर उथी क़ुर थो राग आहे पोइ उथंदो जॻह सां धिका ॾींदा पटको विची में अलाह तो आहे पोइ जंहिं महिल ईंदो पोइ ॿाहिरो पोतड़ो पाए वरी था जंहिं महिल उथो त मां यार उठाई वञे सुम्ही पियो राग फंस थियो पोइ धारड़े खां पिया हुनखे बूथ ॾींदो हुनखे बूथ ॾींदो असां राग चङो के जो उहे बि साल खऊंदा चवंदा था सुभान अल्लाह फ़क़ीर ॾाढी तोही त ॿुधाई चवंदो हा दा मां बि जॻह पियो कमु चेल वठी वियो आहे पर जे न उहे ॻोड़ा हूंदा चवंदा यार राति विया वरी दादा मूंखे हिनजे पिरकारनि जी ख़बर मां तॾहिं त सुम्ही ॿुधी बि न बाक़ी पिरकारनि जी ख़बर कीअं पई तूं त नेस्ती में मुंहिंजा सोना साईं काचारी अॻ में कंहिंजी सॾबी आहे रसूल इन काचारी में सुम्हणु वॾे में वॾो गुनाह असां वटि वेराग कहिड़ो नाते क़ुरान ॻाल्हाइण वारो क़ुरान जे सम्झ आहे जे न त पोइ अदा अहिड़ो वरी अहिड़ो लादे ॾियनि त असां वरी हूअं हा साईं बि थिए थो पियो हाणे दरवेशनि जेका ॻाल्हि कई उहा त ॿुधे ई कोन अॼुकल्ह सॾुकल्ह जो असां वटि राग आहे कोन असां वटि मौला वारो जंहिंखे अलाह बि यादि हुजे मौत बि यादि हुजे पोइ क़ुरान सां असांजो राग वणंदो जे इहे ॿई ॻाल्हियूं कान्हे त पोइ क़ुरान पुॼे त असांजी हाज़त ॿुध न ॻाल्हियूं कुल जूं हे कन कजाए मौला ॿुध न ॻाल्हियूं कुल जूं हे कन कजाए मौला न कर गिला पचड़ पराई मथा ॾोह चढ़ंदई ॾोड़ा इश्क बिना अपराध थी वियो अजाई लोढ़ा हिन गिली में बादशाह
सवे सूबा वञी था मिटी पिनोरा पर घोट वे घोड़ा सोना शार चल के जाना कादे पर के जाना सिकंदर दूर करने लुरुई बादशाह जो बादशाह वसियत चली ते जड़े वक्त आओ मरा त मुझा कफल का तबाह करियो दुनिया ॾिसे त रूह ज़मीन जो बादशाह वा इहो बि खाली थो वञे हे इंसान जहिड़े मुहम्मद जी दस्तूर आहे जहिड़े हाल सां आयो आहे उन हाल सां रवानो कंदा आहियूं असांजे पाड़े में हमरा पीउ आहिनि मरी 4 ॼणा खट जा बि पावा 4 अची उन जे मथां कन ॻाढ़ा करे थो खट जो हिकिड़ो पावो त सफ़ा चटो चीरियल बाक़ी पावा 3 उन जे मथां कन ॻाढ़ा करे छॾियो चयोसि भेणा छिता छाते थिया आहियो चए अबो मूंखे खट ॾेई वियो हाणे पीउ वरी अहिड़ो घुट घुट थी वियो जो कंहिं सां ॻाल्हाए बि कोन हाणे तोसां वसीयत तॾहिं कॾहिं कयई जिन न क़ुर सां मूंखे ॾेई वियो आहे पोइ इहा खट अड़े उहो पिणे को टपड़ नियो आहे भेणा उहो जेको 70 पोश मथां ॾींदा आहिनि उहो बि दिलि थो करे जफर वारो कजायूं कढी वठिजां मथां खयूं वञूं कुझु बि न आहे मैदान ख़ाली आहे हिर्स केॾो आहे हे वरी ॾाढा हे हीअं ट्रैक्टर हलायो ऐं वरी हिन ते 18 सालनि जी सिटी मां ठाहींदी पियो होॾा नालो रखियो त आदम इहो दम खणे थो अलाए मोटे अलाए न मोटे उन लाइ साईं अजाई ॾचो कुझु बि कोन्हे ख़ुदा जी ज़ात जो कसम आहे इन फिक्रात में हुजो न त असां को ॾोह जो कमु थिए ई कोन त ॼाणू मरूं था इन हालत ते दरवेशनि छा चयो आहे लश्कर अताला मुल्क सदा ने पंहिंजो चुस्त रखनि चाला ॾिस जे मुल्ह मिटी जो शान वधे आला मालिक पैठल जा पाला सोना शाह रखल बज खातिर लिया रखा किसां असली ॻाल्हि त इहा अरे दरवेश चया त कुझु जाग 3 कम इंसान जे मथां टाइम इबादत जो भी टाइम सुम्हण जो भी टाइम कम जो भी टाइम दरवेश चवे थो त जेको इबादत जो टाइम थी उहो टे अञा 2 पालू रख हिकिड़ो पालू कम ते हिकिड़ो पालू आराम जो दरवेश ईअं चयो असांजो हे असां पंहिंजा प्रकार ॾिसूं था न ख़ुदा जी ज़ात जो कसम आहे अॻियां 2 पाणी थींदा ॾाढा हमरा हिकिड़े इज़राइल खे चयो यार के मां सां यारी रखजे क्या पिणे सां रखंदुमि तूं कहिड़ी शइ जे पोइ मूंखे महीनो खनि अॻे ॿुधाए न हे भोग न अथव इहे तोहीत अथव जे सम्झ जे पोइ मूंखे महीनो खनि अॻे ॿुधाई त बाबा महीनो चई 2 चई 3 चई छॾे ॾींदोमांइ छा आहे दोस्ती में का परवाह आहे चई हा साईं इज़राइल जो यार थियो त मौत तो आसरो खजी वियो हाली हे बेपरवाह सां घुमंदो हुते पियो 2 कोहनि ते मारे 2 कोहनि ते मारे अंत जी ॻोठ में घिरियुसि पाण ढोलण पुला ॾेई पियो पूरे अचे ॿियो ॾियारो ते सलाह वालेकुम अड़े केरु आहे चए इज़राइल आहे चए छो आयो आहे चए बसि हाणे तुंहिंजो दम परवाज़ कर चए तुंहिंजो वाइदो जो मां सां कि अंधो ऐं ॿोड़ो ऐं अंधा पाण कुल्हा ॾेई पूरे ईअं चओ त मां बि सुभाणे आयुसि न मुंहिंजो ॿुधाइण ईअं थियो करे ॾोड़णो पियो ॾींदो मुंहिंजा मोहतरम हाणे हेठि आदो मरी वियो मरण ते अची तयारु थियो वसियत खां ॿुधी ऐं मुलनि जी तकरीर ॿुधी आहे त बाबा 2 ॼणा ईंदव गुर्दनि सां हे को 15-16 हमरान सां विड़ियो की 2-3 केरे विधा हिनखे ॾाढी मुर्सी वारी सीट हुई चयां जेके 2 ॼणा ईंदा पंहिंजनि खे वसियत खे मूंखे हथियार ॾिजो 3 ॾाए को पिड़जे त 2 पिया हूंदव इहे 2 ॼणा मूंखे छा कंदा क़ुर समाज ते 13 ॼणनि सां विड़ियो हाणे इहा त हुनखे ख़बर कान्हे त मौला जा फरेज़ ॾाढा आहिनि उते त इहा दाल ई नथी करे ॾाढी मुर्सी जी ॾाढो मुड़ुसु उहा जेको हिते कमायो पोइ उते ॾाढो आहे हाणे उन जे वेझो कोन ईंदो ख़ुदा जी ज़ात जो कसम आहे
उन खां पोइ पुछा ई कान्हे छाजा मलाइकत अथसि छाजा गुर्द अथसि पोइ ते बेपरवाही सां सुम्हियो पियो हुजे उते तारा आहे हिते न चयो न हितो खटे हले साईं मरी वियो को चए बा मूंखे चाचे कई वसियत को चए मूंखे अबे कई वसियत को चए अधे वसियत कई त मूंखे तरार ॾिजो बाबा ॾियोसि तरार चे 3 ॾियारे खां पोइ खोलजो त ॿई पिया हूंदव साईं 3 ॾियारे खां पोइ खोले जो ॾिसनि त सिंधी में सम्झी वञो पोयों बीठी थी पई त पुट रोई थे पियो चए हा बाबा ॾाढो परे हिते 2 टे ॼणा आया हूंदा 2 ॼणा कोन्हे घणा आया हूंदा इहा हुनखे ख़बर हा अब अॻियो बापाणी थींदसि उहा हिनखे ख़बर कान्हे त मौला जी ज़ात ॾाढी बेपरवाह ख़ुदा जी ज़ात जो कसम तव्हां खां खिल संगत न को संगत न साथी आया कल हिकु ॼणी छाड़े आई पाण काहे तो हलते खाली हथ खणी न कित इबादत रब जी न का नेकी बाब बणी पोइ पवंदई मौत फणी सोना शाह रखियल जॾहिं वॾल खां विछड़ी कंबद आया एॾा दरवेश थिया अलाह वारा रात सिफ़ात वञी हिकु थिया तॾहिं बि रोअंदा आया कंबद आया त असां कुझु न कयोसीं महबूब छा थो चवे हे दोस्तनि जी फरमाइश एड़ी तालुंग हाय हाय बोल गया यमका ने बाग के बाबू पे फटयुमा बाबू Yeah.